पोजीशन संभालो। तुंहिंजो नालो छा आहे? मुंहिंजो नालो आचर आहे। अरे ॿुधाए आचर धारियूं का थिया? अनायत आचर धारे जी मूंखे का बि ख़बर कॾहिं रहूं था कान ज़ुल्म थी वियो। हथ मिला कुनल ॾिठी आचर जो कमाल। पानी थी पियारियो ॾाढो उञाला आहे। ख़ुदा ख़ैर करे। हाणे तोसां मथो मथे ते यारी आहे कलंदर ख़ुशि करई। आचर तो बि मूंखे सफ़ा चरियो बणाए छॾियो आहे। हमारे यहाँ ना जबारा कहने करे बदरा साईं जो असां गरीबन जी इज्जत बचाएं। बाबा अल्लाह साईं न मूसा खान जी पाड़ पटी। बाबा साईं हाण अली खबर जे घर में घिरी खबर के मारे था अचूं। हिकिड़ी ॻाल्हि मन पाण खे तूं पुलिस जे हवाले करे छॾ त सुठो अथई। न नसीबा न जेस ताईं मूसो चेरो कुछ भी न थींदो। सूबेदार हेॾे काॾे घर में घिरियो पियो अची। मां थी चाहे हट पहुचे करे देता जबार तो सूबेदार खे भी मारे छॾियो। आई न मुमताज खान जे बारे में वडेरा तोखे मौत खणो आहे। जॾहिं उहो खे खुटी खणंदी आहे न त उहा शिकारनि जा घर ताड़ींदी आहे। कि मूसे जो पुट ऐं उन जो कमदार मारिया। पोइ जीअं तूं चवंदी तीअं कंदुसि। बाबा उथो बाबा बाबा उथो। वॾेरो ऐं उन जो पुट पंहिंजे मौत खे पाण आवाज़ था ॾियनि। अॼु उन्हनि खे अहिड़ो त मौत मारींदुसि जो उन्हनि जूं 7 पीढ़ियूं यादि कंदियूं। अचो वॾेरा छा परेशान थियो? आचर धारे तुंहिंजनि माण्हुनि खां फुर करे वियो। हथ मिलायो। आचर जे साथ तोखे दुनिया जी का ताकत बचाए नथी सघे। मरण लाइ तैयार थी वञ रे। सब मेरे दादे अब बता चंगो हथ चला। असां गरीबन सां जेको बुझाईंदो वो कुत्ते जे मौत मरंदो।
कुत्ते जी मौत